प्रियालो के कचेवारे इलाके में बदनाम डोहारी मियांदाद उर्फ मेहू नारे जो पुरस्कार नमूने फौत थियल डोहारी मेहू नारे जो के ज़हर डी मारण जो चोबोल। तफ़सील मौजूद प्रियालो भट्ट सां फैज़ मोहम्मद बंडू थाणे जी हद में फैज़ मोहम्मद बंडू के कचेवारे इलाके ॻोठ आलमानी नारे जा जे रहवासी इलाके जो बदनाम 8 केसनि में घुरबल डोहारी मियांदाद उर्फ मेहू पुट अहमद नारे जो पुरस्कार नमूने फौत थी वियो आहे। हद जे फैज़ मोहम्मद पुलिस थाणे जे वॾे मुंशी अब्दुल वहीद भट्टी जो चवणु आहे त फौत थी वियल बदनाम डोहारी मेहू नारे जो मथां 8 केस दाख़िल थियल हुआ। पुलिस जो वधीक चवणु आहे त फौती डोहारी मेहू नारे जो लाड़कानी शहर जे हिकु अस्पताल में फौत थियो, जितां खेसि वारिस लाश खणाए पंहिंजे ॻोठु पहुचायो आहे। ॿिए तरफ़ ज़रियनि वटां मालूम थियो आहे त फौत थी वियल डोहारी मियांदाद उर्फ मेहू नारे जो संदसि वेझे दोस्त दावत तौर मानी में ज़हर ॾिनो हो, जंहिं सबबु हू फौत थी वियो आहे। आख़िर इतलान ताईं पुलिस कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।